ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ है 14/11/2024। अॼु मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार हिन अखियुनि सां जो कुझु ॾेखारे में ॾींदो आहे हिनखे ॾिसंदे वे न ॾिसो, इन सां ममत्व कढी ॾियो छो जी हिनखे आग लॻणी आहे। प्रश्न: ईश्वर गवर्नमेंट जो गुप्त कर्तव्य कहिड़ो आहे जेके दुनिया न ॼाणदी आहे? उत्तर आहे ईश्वर गवर्नमेंट आत्माउनि खे पावन ठाहे करे देवता ठाहींदी आहे। इहा आहे गुप्त कर्तव्य जेके मनुष्य न सम्झी सघंदा आहिनि। जॾहिं मनुष्य देवता ठहनि तॾहिं त नरकवासी स्वर्गवासी ठही सघनि न। मनुष्यनि जो सॼो कैरेक्टर विकारनि बिगाड़े छॾियो आहे। हाणे तव्हां सभिनि जो श्रेष्ठ कैरेक्टर वारो ठाहिण जी सेवा कंदा आहियो। इहे ई तव्हांजो मुख्य कर्तव्य आहे। ओम शांति। जॾहिं ओम शांति चइबो आहे त पंहिंजो स्वधर्म ऐं पंहिंजो घर यादि ईंदो आहे न। पोइ घर में वेही त न वञिणो, बाप जा ॿार ठहियो त ज़रूरु स्वर्ग जो वरसो बि यादि ईंदो न। ओम शांति चइण सां सॼो ज्ञान बुद्धि में अची वेंदो आहे। मां आत्मा शांति स्वरूप शांति जे सागर बाप जो ॿार आहियां। जो बाप स्वर्ग जी स्थापना कंदा आहिनि उहो ई बाप असांखे पवित्र शांति स्वरूप ठाहींदा आहिनि। मुख्य ॻाल्हि आहे पवित्रता जी। पवित्र दुनिया अपवित्र दुनिया। पवित्र दुनिया में हिकु बि विकार न आहे। अपवित्र दुनिया में 5 विकार आहिनि। हिनखे चइबो आहे विकारी दुनिया। उहा आहे निर्विकारी दुनिया। निर्विकारी दुनिया सां सीढ़ी उतरदे पोइ हेठि विकारी दुनिया में ईंदा आहियूं। उहा आहे पावन, उहा आहे पतित दुनिया। राम राज्य रावण राज्य आहे न। समय ते ॾींहुं ऐं राति ॻायल आहे। ब्रह्मा जो ॾींहुं ब्रह्मा जी राति। ॾींहुं सुख राति दुख। राति भटकण जी हूंदी आहे न। हीअं त राति में कोई भटकणो न आहे, परंतु भक्ति खे भटकणो चइबो आहे। तव्हां ॿार हिते आया आहियो सदगति पाइण लाइ। तव्हांजी आत्मा में 5 विकारनि जे कारण पाप हुया। उन में बि मुख्य काम विकार हुयो। जंहिंसां ई मनुष्य पापात्मा ठहींदा आहिनि। ये त हर हिकु ॼाणदो आहे न। असां पतित आहियूं। ये त हर हिकु ॼाणदा आहिनि असां पतित आहियूं। भ्रष्टाचार सां पैदा थिया आहियूं। हिकु काम विकार जे कारण सॼी क्वालिफिकेशन बिगड़ी वेंदी आहे इंसान जी। इन करे बाप चवंदा आहिनि हिन काम विकार खे जीतो त जगत जी नई दुनिया जा मालिक ठही वेंदो। त अंदरि में एतिरी ख़ुशी रहणी खपे। मनुष्य पतित ठहींदा आहिनि त कुझु सम्झंदा न आहिनि। हिन काम ते ई केतिरो हंगामो थींदो आहे, केतिरी अशांति हाहाकार थींदो आहे न। हिन समय दुनिया में हाहाकार छो आहे? छो जी सभई पापात्मायूं आहिनि। विकारनि जे कारण ई असर थी विया आहिनि। हाणे बाप द्वारा सम्झंदा आहियो असां त बिल्कुलु कौड़ी मिसल वर्त नाटा पहिनी हुयासीं। काम जी जो चीज न आहे उनखे आग लॻाइबी आहे न। हाणे त ॿार सम्झा इहा दुनिया कंहिं कम जी न आहे। हाणे मनुष्य मात्र खे आग लॻणी आहे। जो कुझु हिन अखियुनि सां ॾिसंदा आहियूं सभिनि खे आग लॻणी आहे। आत्मा खे त आग न लॻी सघंदी आहे न। आत्मा त जीअं इंश्योर आहे। आत्मा खे कॾहिं इंश्योर कराईंदा आहियूं छा? इंश्योर त शरीर खे कराइबो आहे। ॿारनि खे सम्झायो आहे ये खेल आहे। आत्मा त मथे में 5 तत्वनि सां मथे रहंदी आहे। 5 तत्वनि सां ई सॼी दुनिया जी सामग्री ठहींदी आहे न। आत्मा त न ठहींदी आहे, आत्मा त सदैव आहे ई।
सिर्फ़ु पुण्य आत्मा पाप आत्मा ठहींदी आहे। 5 विकारनि सां आत्मा केॾी गंदी थी वेंदी आहे न। हाणे बाप आया आहिनि पापनि सां छुड़ाइण। विकार सां सॼो कैरेक्टर बिगड़ंदो आहे। कैरेक्टर कंहिंखे चइबो आहे इहे बि कंहिंखे पतो न आहे। ॻायल बि आहे न, पांडव राज्य कौरव राज्य। हाणे पांडव केरु इहे बि कोई न ॼाणंदा आहिनि। हाणे त सम्झंदा आहियो असां ईश्वर गवर्नमेंट जा आहियूं। बाप आया आहिनि राम राज्य स्थापना करणु। हिन समय ईश्वर गवर्नमेंट छा कंदी आहे, आत्माउनि खे पावन ठाहे करे देवता ठाहींदी आहे। न त पोइ देवता काथां अचनि, इहे कोई ॼाणंदो न आहे। इन करे हिनखे गुप्त गवर्नमेंट चइबो आहे। आहे त इहे बि मनुष्य, परंतु देवता कीअं, इन्हनि खे कीअं ठातो, मतिलबु उन्हनि जो त मनुष्य जहिड़ी बनावट आहे, लेकिन उनखे देवता छो चईंदा आहिनि। त उन्हनि में दैवी गुण कीअं कराया, उन्हनि खे टाइटल कीअं ॾिनो। देवी देवता हूंदा आहिनि स्वर्ग में, त उन्हनि खे स्वर्गवासी कीअं ठातो। स्वर्गवासी सां पोइ नरकवासी ठहींदा आहिनि, पोइ नरकवासी सां स्वर्गवासी ठहींदा आहिनि। इहे तव्हां बि न ॼाणंदा हुयो। पोइ ॿियो अॻियां वेंदव, स्वर्ग सत्युग खे नर्क कलयुग खे चइबो आहे। इहे बि तव्हां हाणे सम्झंदा आहियो, इहे ड्रामो ठहियलु आहे। ये पढ़ाई आहे ही पतित खां पावन ठहिण जी। आत्मा ही पतित ठहींदी आहे। पतित खां पावन ठाहिणो इहो बाप जो धंधो आहे। इहो धंधो बाबा असांखे सिखलायो अथई। ये ख़ुदि बि कीअं पावन ठहो, ॿियनि खे बि कीअं पावन ठाहियो। पावन ठहो त पावन दुनिया में हली हलंदव। आत्मा ही पावन ठहे तॾहिं त स्वर्ग जे लाइक़ु ठहे न। ये ज्ञान तव्हांखे हिन संगम ते ई मिलंदो आहे। पवित्र ठहिण जो हथियार मिलंदो आहे न। पतित पावन त हिकु बाबा खे ई चईंदासीं। चईंदा आहिनि असांखे पावन ठाहियो। इहे लक्ष्मी नारायण स्वर्ग जा मालिक हुया न। पोइ 84 जन्म वठी पतित ठहिया। श्याम ऐं सुंदर इन्हनि खे चइबो आहे। परंतु मनुष्य अर्थ थोड़ी सम्झंदा आहिनि। श्री कृष्ण जी बि क्लियर सम्झानी मिलंदी आहे। इन में 2 दुनिया करे छॾी अथनि। वास्तव में दुनिया त हिकु ई आहे। उहा नई दुनिया, उहा पावन दुनिया। पहिरियों नंढा ॿार, पोइ वॾा ठही ॿुढा थींदा आहिनि। दुनिया बि नई खां पुराणी थींदी आहे। त केतिरो मथो मारंदा आहियो सम्झाइण लाइ। पंहिंजी राजधानी स्थापना करो था न। इन्हनि बि सम्झायो आहे न। सम्झ सां केतिरा मिठा ठहिया आहिनि। के सम्झायो आहे, भॻवानु सम्झायो आहे। लड़ाई आदि जी त ॻाल्हि ई न आहे। भॻवानु केतिरा समझदार नॉलेजफुल ठाहींदा आहिनि न असांखे। शिव जे मंदिर में वञी करे नमन कंदा आहिनि, परंतु उहो छा आहे, केरु आहे, इहे कोई न ॼाणंदा आहिनि। शिव काशी विश्वनाथ गंगा चईंदा आहिनि। बसि सिर्फ़ु चईंदा रहंदा आहिनि, अर्थ जरा बि न सम्झंदा आहिनि। सम्झायो त चईंदा, असांखे छा सम्झाईंदा आहियो। असां त वेद शास्त्र आदि सभु पढ़ियल आहियूं। तव्हां ॿारनि में बि नंबरवार आहे जो इहे धारण कंदा आहिनि। कई त भुलिजी वेंदा आहिनि, छो जी बिल्कुलु पथर बुद्धि थी विया आहिनि। त हाणे जो पारस बुद्धि ठहिया आहिनि, उन्हनि जो कमु आहे ॿियनि खे पारस बुद्धि ठाहिणु। पथर बुद्धि जी एक्टिविटी अहिड़ी हलंदी आहे, छो जी हंस बगुला आहिनि न। हंस कॾहिं कंहिंखे दुख न ॾींदो, बगुला दुख ॾींदा आहिनि। उन्हनि खे आसुर चइबो आहे। पहचान न रहंदी आहे न। ॾाढा सेंटर्स बि आहिनि, अहिड़ा विकारी ॾाढा अची वेंदा आहिनि। बहानो ठाहींदा आहिनि, सभु पवित्र रहंदा आहिनि, परंतु आहिनि कूड़ा। चइबो बि आहे न कूड़ी दुनिया। हाणे संगम युग आहे। केतिरो फ़र्क़ु रहंदो आहे। जो कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि, कूड़ो कमु कंदा आहिनि, उहे 3rd ग्रेड ठहींदा आहिनि।
फर्स्ट ग्रेड, सेकेंड ग्रेड, थर्ड ग्रेड हूंदी आहे न। बाप ॿुधाए सघंदा आहिनि इहा थर्ड ग्रेड आहे। बाप सम्झाईंदा आहिनि पवित्रता जो पूरो सबूत ॾियणो आहे। कई चईंदा आहिनि तव्हां ॿई इकट्ठा रहंदे पवित्र रहंदा, इहा असंभव आहे। लेकिन ॿारनि में योग बल न हुजण जे कारण एतिरी सहज ॻाल्हि बि पूरी रीति सम्झाए न सघंदा आहिनि। उन्हनि खे इहा ॻाल्हि कोई न सम्झाईंदो आहे कि हिते असांखे भॻवानु पढ़ाईंदा आहिनि। असां चईंदा आहियूं पवित्र ठहिण सां त हिकु जन्म स्वर्ग जा मालिक ठही वेंदो। ज़बरदस्त लॉटरी मिलंदी आहे न, असांखे ॿियो ई ख़ुशी थींदी आहे। कई बार गंधर्वी विवाह करे पवित्र रही ॾेखारींदा आहिनि। देवी देवता पवित्र हुया, अपवित्रता सां पवित्र त हिकु बाप ई ठाहींदा आहिनि। इहे बि सम्झाइबो आहे ज्ञान भक्ति वैराग्य। ज्ञान ऐं भक्ति अधु आहे, पोइ भक्ति खां पोइ वैराग्य। ज्ञान ऐं भक्ति अधु आहे। हाणे हिन पतित दुनिया में न रहणो आहे, इहा कपिड़ा उतारे पंहिंजे घर हलणो आहे। 84 जो चक्कर हाणे पूरो थी वियो। हाणे असां वेंदा आहियूं शांतिधाम। पहिरियों अलफ जी ॻाल्हि पूरी न भुलिजणी आहे। कल्ह बि बाबा चई न पहिरियों बाबा जो पूरो परिचय ॾियो। इहे बि ॿार सम्झंदा आहिनि कि इहा पुरानी दुनिया ख़त्म ज़रूरु थियणी आहे। बाबा नई दुनिया स्थापना कंदा आहिनि। बाप अनेक बार नई दुनिया स्थापना करणा आहिनि, पोइ नर्क जो विनाश थी वेंदो आहे। नर्क केतिरो वॾो आहे, स्वर्ग केतिरो नंढो आहे न। दुनिया में हिकु ई धर्म आहे, हिते त केतिरा ढेर धर्म आहिनि। लिखल बि आहे न शंकर द्वारा विनाश। अनेक धर्मनि जो विनाश थी पोइ ब्रह्मा द्वारा हिकु धर्म जी स्थापना थींदी आहे। इहा धर्म कीअं स्थापना कयो? ब्रह्मा त न कई, ब्रह्मा ई पतित खां पावन पोइ पावन ठाहींदा आहिनि। मुंहिंजे लाइ त न चईंदा कि मां पतित खां पावन ठहींदो आहे। पावन त इहे लक्ष्मी नारायण नाम, पतित आहिनि त ब्रह्मा नाम। ब्रह्मा जो ॾींहुं, ब्रह्मा जी राति, उन्हनि खे अनादि क्रिएटर चइबो आहे, शिव बाबा खे। आत्मायूं त आहिनि ई, आत्माउनि खे क्रिएटर न चईंदासीं, हिन करे अनादि चइबो आहे न। आत्माउनि खे क्रिएटर न चईंदासीं, हिन करे अनादि चइबो आहे। और शिव बाबा अनादि क्रिएटर चइबो आहे। बाप अनादि त आत्मायूं बि अनादि, खेल बि अनादि। ये अनादि ठहियल ड्रामो आहे। स्व आत्मा खे सृष्टि चक्कर जे आदि मध्य अंत जे ड्यूरेशन जो ज्ञान मिलंदो आहे। स्व आत्मा खे सृष्टि चक्कर जे आदि मध्य अंत जो ज्ञान मिलंदो आहे। इहे कंहिं ॾिनो? बाबा। तव्हां 21 जन्म जे लाइ धणी जा ठही वेंदा आहियो, पोइ रावण जे राज्य में निधन जा ठही वेंदा आहियो, पोइ कैरेक्टर्स बिगड़ी वेंदा आहिनि। विकार आहे न। मनुष्य सम्झंदा आहिनि नर्क स्वर्ग सभु इकट्ठा हलंदा आहिनि। हाणे तव्हां ॿार तव्हां केतिरी क्लियर करे सम्झाईंदा आहियो। हाणे तव्हां गुप्त आहियो न। शास्त्रनि में छा लिखी छॾियो अथनि, केतिरो सुत मिंजाए छॾियो अथनि। बाप खे बुलाईंदा आहिनि। असां कोई कम जा न आहियूं। अची करे पावन ठाहे करे असांजा कैरेक्टर सुधारो। त अॼु पूरी मुरली केती आहे पावन ठहिण जी। तव्हांजा कैरेक्टर्स केतिरा सुधरंदा आहिनि। कई त सुधरण जे बदिले ॿियो ई बिगड़ंदा आहिनि। चलन सां ई मालूम पइजी वेंदो आहे। अॼु हंस कहलाईंदा आहिनि, कल्ह बगुला ठही वेंदा आहिनि। देरी न लॻंदी आहे। माया ॾाढी गुप्त आहे। हिते कुझु ॾिसण में थोरी ईंदो आहे।
ॿाहिरि निकिरण सां ॾेखारे में ॾींदो आहे, पोइ आश्चर्यवत सुनंती भागंती थी वेंदा आहिनि। एतिरी ज़ोर सां किरंदा आहिनि जो हॾु गुॾु टुटी पवंदो आहे। इंद्रप्रस्थ जी ॻाल्हि आहे, मालूम त पइजी वेंदो आहे न। ईअं त पोइ सभा में न अचिणो खपे न। ॾाढो ज्ञान, थोरो बहुत ज्ञान ॿुधंदा आहिनि त स्वर्ग में अची वेंदा आहिनि, यानी ज्ञान जो विनाश न थींदो आहे। हाणे बाप चईंदा आहिनि पुरुषारथ करे ऊच पद पायो, अगरि विकार में विया हो त पद भ्रष्ट थी वेंदो। हाणे त सम्झंदा आहियो इहो चकर फिरंदो ई रहंदो आहे। हाणे तव्हां ॿारनि जी बुद्धि केॾी पलटदी आहे, पोइ बि माया धोखो ज़रूरु ॾींदी आहे। इच्छा मात्रम अविद्या आहे न, इच्छा मात्रम अविद्या, न त माया धोखो ॾींदी। कोई इच्छा रखी त वियो, वर्थ नॉट अ पेनी थींदा आहिनि। सदा महारथी खे बि माया के न के प्रकार सां धोखो ॾींदी आहे, पोइ उहा दिलि ते चढ़ी न सघंदा आहिनि। कोई त ॿारु अहिड़ो हूंदो आहे जो बाप खे बि ख़तमु करण में देरी न कंदो आहे, परिवार खे ई ख़तमु करे ॾींदो आहे। महान पापात्मायूं आहिनि। रावण छा कराए ॾींदो। ॾाढी नफ़रत ईंदी आहे, केतिरी डर्टी दुनिया आहे, इन सां दिलि न लॻाइणी आहे। पवित्र ठहिण जी ॾाढी हिमत खपे। विश्व जी बादशाही जी प्राइज़ वठण लाइ पवित्रता मुख्य आहे। पवित्रता ते केतिरा हंगामा थींदा आहिनि। गांधी जी बि चईंदा हुया, हे पतित पावन अचो। हाणे बाप चईंदा आहिनि हिस्ट्री जोग्राफी रिपीट थींदी आहे, सभिनि खे वापसि वञिणो ई आहे, तॾहिं त इकट्ठा वेंदा न। बाप बि त आया आहिनि सभिनि खे घर वठी वञण लाइ। बाप जे अचण बग़ैर कोई बि असांखे वापसि न वठी वञी सघंदो आहे। अच्छा, मीठे मीठे सिकल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, माया जे धोखे सां बचण लाइ कहिड़ी बि प्रकार जी इच्छा न रखणी आहे। इच्छा मात्रम अविद्या ठहिणो आहे। ॿियो आहे विश्व जी बादशाही जी प्राइज़ वठण लाइ मुख्य पवित्रता आहे। हिन करे पवित्र ठहिण जी हिमत रखणी आहे। पंहिंजा कैरेक्टर सुधारणा आहिनि, है न। पवित्र रहण जी हिमत रखो, पंहिंजा कैरेक्टर सुधारो। वरदान, सदा यादि जी छत्रछाया जे हेठां मर्यादाउनि जी लकीर जे अंदरि रहण वारा माया जी विजयी ठहो। बाप जी यादि छत्रछाया आहे, छत्रछाया में रहण वारा माया जी विजयी ठहींदा आहिनि। सदा यादि जी छत्रछाया जे हेठां ऐं मर्यादाउनि जी लकीर जे अंदरि रहो त कोई जी हिमत न थींदी अचण जी। मर्यादाउनि जी लकीर खां ॿाहिरि निकिरंदव त माया बि पंहिंजो ठाहिण में होशियारु आहे। लेकिन असां अनेक बार जा विजयी आहियूं। विजय माला असांजो यादगार आहे। ये स्मृति सां सदा समृत रहो त माया सां हार न थींदी। स्लोगन, सर्व खज़ाननि खे स्वयं में समाए वठो त संपन्नता जो अनुभव थींदो। सर्व खज़ाननि खे स्वयं में समाए वठो त संपन्नता जो अनुभव थींदो। अच्छा, ओम शांति। बाबा की यादि करो।